के भी अहम खबर ॾींदासीं। मिठी मस्जिद पैसनि एवज़ विकिरो करियल परणायल 15 वरनि जी नींगरी ऐं संदसि 70 वरनि जे मुड़ुस खे जुडिशियल अदालत में पेश कयो वियो आहे। चेलार वारे इलाइक़े में पैसनि एवज़ 15 वरनि जी बीबी मेघवार खे 70 वरनि जो पोनू मेघवार सां परणायो वियो हो। अदालत पुलिस खे हुकुम ॾींदे चयो त नींगरी जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। चेलार पुलिस अमलदार ॿुधायो त पैसनि एवज़ 15 वरनि जी नींगरी खे पीरसनि सां परणाइण जी इतला ते कार्रवाई करे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वियो। अवां खे अहम खबर ॾियूं पिया या मिठी मस्जिद चेलार वारे इलाइक़े में पैसनि एवज़ 15 वरनि जी बीबी मेघवार खे 70 वरनि जो पोनू मेघवार सां परणायो वियो हो। अदालत पुलिस खे हुकुम ॾींदे चयो त नींगरी जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। चेलार पुलिस अमलदार खे ॿुधायो त पैसनि एवज़ 15 वरनि जी नींगरी खे पीरसनि सां परणाइण जी इतला ते कार्रवाई करे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वियो आहे। मिठी वेझो पैसनि एवज़ विकिरो करे परणायल 15 वरनि जी नींगरी ऐं संदसि 70 वरनि जे मुड़ुस खे जुडिशियल अदालत में पेश कयो वियो आहे। चेलार वारे इलाइक़े में पैसनि एवज़ 15 वरनि जी बीबी मेघवार खे 70 वरनि जे पोनू मेघवार सां परणायो वियो हो। अदालत पुलिस खे हुकुम ॾींदे चयो त नींगरी जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। चेलार पुलिस अमलदार ॿुधायो त पैसनि एवज़ 15 वरनि जी नींगरी खे पीरसनि सां परणाइण जी इतला ते कार्रवाई करे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वियो।